शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवता मीठे मीठे बच्चे बाबा सभिन का पहिरों छा चईंदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा समझो। मां आत्मा निराकार परमपिता परमात्मा जी संतान आहियां। परमात्मा मीन्स आत्मा जो न पूरी विश्व जी आत्माउनि जो बाप हिकु ई आहे। आत्मायूं सभु पंहिंजे पंहिंजे शरीर में आहिनि, सभिनि जो पार्ट अलॻि आहे, लेकिन सभु आत्मायूं आहिनि निराकार। परमात्मा असां सभिनि आत्माउनि जो पीउ हिकु आहे। आत्मा परमात्मा जो रूप हिकु आहे, लेकिन सभिनि जो पार्ट अलॻि अलॻि आहे। भक्ति मार्ग में सभी भगवान खे यादि कंदा आहिनि। जेको पास्ट थी वए, जेकी ॻाल्हियूं बीतजी वेंदियूं आहिनि, भक्ति मार्ग में उन्हनि ॻाल्हियुनि खे यादि कंदा आहिनि। तो जॾहिं कृष्ण जो जन्म यादि कंदा आहिनि, राम जी नवमी यादि कंदा आहिनि, त ज़रूर कृष्ण हिन धरती ते ई जनम वरितो हुनई न। ऐं वरितो हुनई अर्थात हिन दुनिया में ई कॾहिं पहिरियों जन्म वरितो हुनई। त बाबा चए थो कृष्ण सतयुग में जन्म वठितो आहे, द्वापर में न वठंदो आहे। सतयुग में कृष्ण जो जन्म थींदो आहे, त्रेता में राम जो जन्म थींदो आहे। सतयुग में राधे कृष्ण ही लक्ष्मी नारायण ठही करे राज्य कंदा आहिनि। त्रेता में राम सीता कंदा आहिनि। राम सीता जो बचपन न ॾेखारियो अथनि, लक्ष्मी नारायण जो बि बचपन न ॾेखारियो अथनि, परंतु राधे कृष्ण ही बचपन आहे लक्ष्मी नारायण जो। राम सीता जे बचपन जे कंहिंखे पतो ई न आहे। बाबा पाण खे पूरी सतयुग खां कहानी तो ॿुधाए। हिन दुनिया में सतयुग खां दुनिया हले थी। सतयुग बीतो, त्रेता बीतो, द्वापर बीतो, हाणे कलयुग जो बि अंत अची वियो। हाणे हिन कलयुगी दुनिया खे मनुष्य आत्मा ही संभाले थी। सतयुग में देवी देवताउनि संभालियो, त्रेता में भी देवी देवताउनि संभालियो, द्वापर में भी अलॻि अलॻि राजायूं गद्दी ते वेही करे संभालनि था, लेकिन हाणे गवर्नमेंट थी संभाले। भगवान की यादि ही नथा करनि त दुनिया में दुख शांति वधंदो थो वञे। हाणे अहिड़ी दुख शांति भरी दुनिया खे संभालण केरु आयो आहे? परमात्मा बाबा। बाबा चए थो हाणे हिन दुनिया जी संभाल मां कंहिंखे थो ॾियां? लक्ष्मी नारायण खे थो ॾियां। उन्हनि जे राज्य में हिन दुनिया में दुख अशांति, गरीबी, भ्रष्टाचार, अपवित्रता न हो। छो जी हुननि खे जेको राज्य मां ॾींदमि वो मां ही उन्हनि खे स्थापन करे ॾींदमि। मां ही उन्हनि खे गद्दी ते विहारण जे लाइक़ु ठाहींदमि। मां ही उन्हनि खे पढ़ाई लिखाए करे हुन दुनिया में पालना करण जे लाइ मोकिलंदो आहे। सिर्फ़ हुननि खे ई न पढ़ाईंदो आहे, हुननि जी पूरी राजधानी खे पढ़ाईंदो आहे। हिकु ही पाठ पूरी राजधानी खे पढ़ाईंदो। हीअं न राजा रानी जी अलॻि पढ़ाई आहे, प्रजा जी अलॻि, दास दासियुनि जी अलॻि न। पढ़ाई भगवान सभिनि खे हिकु ही पढ़ाए थो, लेकिन केरु हुन पढ़ाई खे सम्झी करे पंहिंजे जीवन में धारण करे हले थो। जेको जेको धारण कंदो, सम्झंदो, हलंदो, उहो उन अनुसार उते वञी पद पाए। हाणे तव्हां आत्मायूं पढ़ाई था पढ़ो सतयुग में पद पाइण लाइ। सतयुग में महाराजा महारानी, प्रजा, दास दासी त सभु हूंदा न। हाणे केरु उते दासी ठहींदो? इहो कीअं पतो लॻंदो? तव्हां जेतिरी पढ़ाई कंदव, सुठी कंदव त सुठो पद पाईंदव, ख़राबु कंदव त दास दासी ठाहींदव। मनुष्य आत्मा यात्रा त कंदी आहे, लेकिन उहा थी वई जिस्मानी यात्रा। हाणे परमात्मा असांखे चए थो सॼो ॾींहुं तव्हां मूंखे यादि कंदा रहो, अर्थात तव्हां यात्रा ते आहियो। तव्हांजी आहे रूहानी यात्रा। बुद्धि सां आत्मा जेतिरो सॼो ॾींहुं परमात्मा खे परम धाम में यादि कंदी, ओतिरो ओतिरो परमात्मा जी सर्व शक्तियूं गुण हुन में ईंदा वेंदा। ऐं आत्मा शक्तिशाली थी वेंदी त सतयुग में बि उच्च पद पाईंदी। सतयुग में उच्च पद पाइण जो रास्तो छा आहे? हिकु त पढ़ाई पढ़, ॿियो सॼो ॾींहुं यात्रा ते रहो। कहिड़ी यात्रा ते? रूहानी यात्रा ते। मां आत्मा, मुंहिंजो बाप परमात्मा आहे। परमात्मा जी छत्र छाया में रही करे सभु कर्म करो, सभिनि सां संबंध निभायो,
ॻाल्हायो थो वियो त बाबा चए थो हिकु तरीक़े सां तव्हांजी यात्रा थी थिए। ॾिसो, जिस्मानी यात्रा ते वेंदा आहियूं त सॼी रास्ते छा यादि रहंदो आहे कि हाणे दर्शन थियो की थियो, वियासीं पहुतासीं। त हाणे असांखे परमात्मा चए थी मां परम धाम में रहंदो। मूंखे पंहिंजी देह जे संबंधी, देह जे पदार्थ, देह जी वस्तु खे भुलिजी करे मूंखे निराकार रूप में यादि करो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे। त बाबा चए थो जेतिरो तव्हां मूंखे हुन रीति यादि कंदव ओतिरो तव्हां मूं वटि ईंदा वेंदव। छा? बुद्धि सां आत्मा परमात्मा सां गॾु वञी वेही रही। दुनिया में जन्मांतर त माण्हुनि चक्कर लॻायो अथनि, उन्हनि जी बुद्धि में बद्रीनाथ, श्रीनाथ आदि यादि रहंदो आहे। तव्हां ॿारनि खे बि इहे जिस्मानी यात्रा आदि यादि हुई, हाणे बि यादि आहे, लेकिन हाणे असांखे सची सची रूहानी यात्रा जो ज्ञान बाबा अची ॾिनो अथई। मनुष्य जो बुद्धि योग स्थूल जिस्मानी यात्राउनि तरफ़ हूंदो आहे। तव्हांजो बुद्धि योग निराकार परमात्मा जे चओ तव्हां वेठे वेठे हिते मन बुद्धि सां परमात्मा खे यादि करे पंहिंजे घर में थी अची सघंदा आहियो। जिस्मानी यात्रा और रूहानी यात्रा में रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। हाणे तव्हां रूहानी यात्रा तरफ़ कदम वधायो अथव न, ये वंडरफुल घर वेठे वेठे तव्हां यात्रा करे सघंदा आहियो। कोई सम्झी सघंदो ई न आहे कि यात्रा ते कीअं आहे। असांजे मन ऐं बुद्धि में छा आहे? असां परमधाम निवासी आहियूं, असांजो बाप हुते रहंदो आहे। धंधो धूरी आदि भल करो, लेकिन बुद्धि में छा यादि रहे? मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां, परमधाम में रहण वारी आहियां। हिन सृष्टि ते, हिन शरीर में कर्म करण लाइ आई आहियां। कर्म करे वापसि खां मूंखे काॾे वञिणो आहे? पंहिंजे घर, मन बुद्धि सां वञिणो। नॉलेज त ॾाढी सहज आहे, सत्य त्रेता द्वापर कलयुग। ॿार सम्झंदा बि आहिनि बरोबरि। पतित पावन बाप चईंदो आहे कि मां तव्हांखे हाणे पावन ठाहिणो आहियां, तव्हांखे पंहिंजे घर स्वीट साइलेंस होम में वठी वञणु आयो आहे। निर्वाण धाम बि चइबो आहे न, जेके सभु भगत यादि कंदा आहिनि। ये कंहिंखे बि मालूम न आहे कि भॻवानु असां वटि ईंदो आहे हेठि कीअं। चईंदा आहिनि भॻवानु कहिड़े न कहिड़े रूप में ईंदो, लेकिन कॾहिं ईंदो, कीअं ईंदो, कहिड़े रूप में ईंदो? कचमच अवतार वठी करे त न ईंदो न। अगरि भॻवानु कचमच अवतार वठी करे अचे, कुते में अचे, ॿिली में अचे, त तव्हां पंहिंजे घर में विहारंदव? न विहारंदव न। त भॻवानु मनुष्य तन में ई ईंदो आहे। मनुष्य तन में ईंदो तॾहिं त उहो ॻाल्हाईंदो त असां सम्झी सघंदासीं न। ये कंहिंखे बि पतो न आहे कि भॻवानु असां वटि कलयुग जे अंत, सतयुग जे आदि जे संगम ते हिकु बार ई ईंदो आहे। माण्हू त सोचंदा आहिनि भॻवानु युगे युगे ईंदो आहे। बाबा चईंदो अगरि मां युगे युगे अचां त मुंहिंजो कमु ई आहे सुख जी दुनिया स्थापन करणु। त मां हर युग में अचां त सुख जी दुनिया स्थापन करां न। पोइ तव्हांखे एतिरो दुख छो आहे? सम्झंदा आहिनि असांजो गुरु अथवा असांजा वॾा निर्वाण धाम अथवा निराकारी वतन में हली विया। अच्छा पोइ छा थियो? वञी करे हुते वेही रहिया? वेही करे छा कंदा? असां हिते दुखी वेठा आहियूं ऐं असांजा वॾा असांखे छॾे करे निर्वाण धाम में हली विया। ईअं थी सघंदो आहे छा? जॾहिं चईंदा ई आहियो कि आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो शरीर वठंदी आहे, पुनर्जन्म वठंदी आहे, फलानी जी आत्मा आहे, इहा आहे, उहा आहे, त मथे काॾा वेंदी? सिर्फ़ु चई छॾंदा आहिनि पार निर्वाण धाम वियो, ज्योति ज्योत में समायो, लहर सागर में समाई हुई। कुझु बि पतो न आहे। सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे कुझु बि पतो न आहे। आत्मा परमात्मा में या परम धाम ते कॾहिं बि समाइजंदी न आहे। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांजी इहा रूहानी यात्रा तव्हां हिन संगम युग ते ई कंदा आहियो। ये तव्हां सभिनि जो हिन मृत्यु लोक में कलयुग में पंहिंजो इहो अंतिम जन्म। हिन खां पोइ पाण जन्म किथे वठंदासीं? सतयुगी नई दुनिया में। रूहानी यात्रा अर्थात आत्माउनि जी यात्रा। पहिरियों त ॿारनि खे इहे निश्चय हुजणो खपे कि मां केरु आहियां? आत्मा आहियां।
आत्मा ही पंहिंजे मन बुद्धि सां परमात्मा खे यादि थी करे, देह जे संबंधी पदार्थ आदि सभु कुझु भुलिजी करे। चइबो बि आहे न, जीव आत्मा दुख थी पाए, त हिन समय जॾहिं जीव सां गॾु आहे तॾहिं त आत्मा दुख थी पाए न। बिना जीव जे आत्मा दुख कीअं पाईंदी? आत्मा पंहिंजे हिन शरीर में आहे ॾाढी गुप्त, वेठी काथे आहे इहो बि कंहिंखे पतो नथो लॻे। कॾहिं ईंदी आहे कॾहिं निकिरी वेंदी आहे इहो बि सभु पतो नथो लॻे। हाणे बाप पाण खे सभु कुझु अची करे ॿुधाए थो, कंहिंजे तन में आयो आहे? ब्रह्मा जे तन में। प्रजापिता ब्रह्मा खे पिता त ज़रूरु चईंदासीं न, उहो आहे मनुष्यनि जो बाप। पहिरियों चईंदा आहिनि न, पहिरियों केरु आयो? पहिरियों ब्रह्मा आयो। ब्रह्मा जी आत्मा भगवान खे पहचानी, तो सृष्टि जो पहिरियों आदमी केरु थियो? ब्रह्मा। सरस्वती स्त्री में, पुरुष में ब्रह्मा। ब्रह्मा सरस्वती कोई पति पत्नी थोड़ी आहिनि। इहे त उहे आत्मायूं आहिनि जे भगवान खे यथार्थ रीति ॼाणे करे उन्हनि जो ज्ञान सम्झी उन्हनि जे कार्य में मददगार थिया। रचयिता त उहो हिकु बीज रूप ई आहे, पाण सभु उन्हनि जी रचना आहे। भगवान स्वर्ग जहिड़ी दुनिया रची, भगवान नर्क न रची, लेकिन नर्क रावण विकारनि जे कारण इहा दुनिया नर्क थी आहे। हाणे रावण जी दुनिया ते बि केॾो हंगामो थी वियो आहे न, सभु जगह दुखी दुख आहे। त हाणे रावण जी अहिड़ी दुनिया खे ख़तमु करण लाइ परमात्मा बाप आयो। भल तव्हां रहो रावण जे राज्य में था, लेकिन दुख थियो त कंहिंखे था यादि करो? भॻवान खे ई त यादि करो न। त भॻवानु चए थो हाणे हिन रावण जा रीति रस्म विकार आदि छॾो त तव्हां सुख पाईंदव। त पोइ मञो नथा, पोइ मूंखे छो था सॾु करो? पोइ हलो न रावण जी मत ते, मूंखे छो था सॾु करो? त बाबा चए थो कि हाणे हिन रावण जी मत खे छॾो त तव्हां जन जन्मांतर सुख पाईंदव। या त रावण जी मत खे छॾो या मूंखे सॾु करणु छॾो। हिकु ॻाल्हि पंहिंजो निर्णय करो। हिते त सभु तव्हांखे विकारनि जी ही मत ॾींदा आहिनि न, काम क्रोध लोभ अहंकार जे वश थी करे ई सभु मत ॾींदा आहिनि। हिते सभई आत्मायूं पतित थी वयूं। हाणे अहिड़ी पतित आत्माउनि खे पावन केरु ठाहींदो? पतित पावन बाप। गंगा में सनानु करनि था त बि सॾु कंहिंखे था करनि? पतित पावन खे। अगरि गंगा पतित पावनी आहे त पतित पावन खे केरु आहे? सॾु कंहिंखे था करो? हिकु ॻाल्हि करो न, या गंगा सनानु करो या पतित पावन खे सॾु करो। त ज़रूरु पाण पतित पावन खे सॾु था करूं त उहो गंगा जो पाणी पंहिंजी आत्माउनि खे पावन न ठाहे सघंदो आहे। माण्हू भल गंगा सनानु आदि कंदा आहिनि, मेलनि में वेंदा आहिनि, लेकिन इहे त बसि हिकु रस्म ठही वई आहे। हिन सां कुझु फ़ाइदो थोरी थींदो आहे। फ़ाइदो थिए हा त मनुष्य आत्मा एॾो दुखी छो थिए? त पाण आत्माउनि खे हाणे बाप अची करे पावन ठाहिण आयो आहे। सर्व गुणनि सां संपन्न, 16 कलाउनि सां संपन्न, संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठाहिण आयो आहे। त्रेता युग में पंहिंजी कलायूं 14 कला थी वेंदी, सतयुग में 16 कला आहे। सतयुग जो हूंदो प्रिंस श्री कृष्ण। राम जी कला घटि आहे न, हिन करे राम खे धनुष ॾेई छॾियो अथनि। असल में ईअं न कि कोई त्रेता में राम ईअं धनुष खणी करे घुमंदो, इहा त निशानी आहे कि राम कृष्ण खां नंढो आहे। अगरि कृष्ण जा गुण कलायूं ज्यादा अथसि, श्री राम जी घटि अथसि। श्री राम परमात्मा जी पढ़ाई में सुठा मार्क्स न वरिता हुयईं। शरीर छॾंदे समय युद्ध कंदे कंदे शरीर छॾियईं। अर्थात मन में अलॻि अलॻि वीचार हुयसि, परमात्मा जी यादि न हुयसि। हिते परमात्मा असांजो पेपर कीअं वठंदो? अंतिम घड़ी असांखे बाप जी यादि रही त पोइ असां सूर्यवंशी कृष्ण जी दुनिया में वेंदासीं। अगरि अंतिम घड़ी असांखे ॿियो कुझु बि यादि आयो त असां राम जी दुनिया में वेंदासीं। क्षत्रिय थी विया न, सूर्यवंशी सतयुगी दुनिया, उहे देवता हूंदा, उहे चंद्रवंशी क्षत्रिय हूंदा।
हाणे बाबा चए थो कि पंहिंजे खे आत्मा सम्झो ऐं बाप खे यादि करो। शरीर निर्वाह अर्थ त कर्म करणो ई आहे न। सभी आत्माउनि खे मथां खां हेठि त अचिणो ई आहे। चाहे हिकु ॾींहं जे लाइ आत्मा अचे, कोई आत्मा मथां खां हेठि ईंदी, सम्झो उहो ॾींहुं हिन दुनिया कलयुगी दुनिया जो आख़िरी ॾींहुं हूंदो, त बि उहो दुनिया में ईंदी त सही न, हिकु ॾींहुं बि शरीर त वठंदी। हुन हिकु ॾींहं में ई उहो सुख ऐं दुख ॿिन्हिनि जो पार्ट वॼाए छॾंदी ऐं दुनिया पोइ ख़तम थी स्वर्ग ॿियो सेकेंड में स्वर्ग अची वेंदो। हिन दुनिया में जीवन कॾहिं ख़तम न थींदो। जंहिं सेकेंड कलयुग जो विनाश थियो उन खां ॿिए सेकेंड छा थी वेंदो, स्वर्ग शुरू थी वेंदो, स्वर्ग जी स्थापना शुरू थी वेंदी। कॾहिं बि प्रलय न थींदो। माण्हू चवंदा आहिनि न दुनिया में प्रलय थी वेंदो, सभु ख़तम थी वेंदो। बाबा चवनि था सभु देश ख़तम थींदा लेकिन भारत देश कॾहिं बि ख़तम न थींदो। इहो अविनाशी देश आहे, हिन ते जीवन कॾहिं ख़तम ई न थींदो। छो जी इहा परमात्मा जी अवतरण भूमि आहे न। भॻवानु हिन भूमि ते ईंदो आहे, ब्रह्मा जे तन में अची करे हिन सृष्टि खे पुराणे खां नयो ठाहींदो आहे। सृष्टि इहा हिकु ई आहे। चांद तारनि में दुनिया आहे बि न और ठाहे बि न सघंदा आहिनि। हिन ई सृष्टि ते ई दुनिया वसियल आहे और उहा बि ख़ासि भारत खंड अविनाशी खंड आहे। हिन करे भारत जी महिमा ज़्यादा आहे। आत्मायूं एॾियूं नंढियूं नंढियूं आहिनि जो अखियुनि खां ॾेखारे में ई नथी रहे। आत्मा में ई नॉलेज हूंदी आहे। हाणे आत्मा में ज्ञान अर्थात नॉलेज न आहे, हिन करे मेरी थी वई आहे, मुरझाइजी वई आहे न, दियो हिकदमि बुझी वियो अथसि। हाणे आत्मा में ज्ञान जो घृत भॻवानु विझण आयो आहे, जंहिंसां आत्मा जो दियो जगी वेंदो। बाक़ी आत्मा छा आहे पहिरियों त कोई बि न ॼाणंदा हुयो। हाणे परमात्मा आत्मा जो ज्ञान ॾिनो थी। ॾिसो पंहिंजे अंदरि आत्मा आहे, पाण खे आत्मा जो ई परिचय न आहे त भॻवान जो परिचय काॾां हूंदो। आत्मा शीतल आहे न, परमात्मा बि शीतल आहे। माण्हू त चवंदा आहिनि परमात्मा खे 1000 सूर्य खां बि तेजोमय आहे। बाबा चए थो मां 1000 सूर्य खां तेजोमय थोरी आहियां। मां कोई कंहिंजे मथां क्रोध या ईअं श्राप आदि थोरी ॾींदो आहे। मां त शीतल आहियां, सर्व शक्तिवान आहियां, सर्व गुणवान आहियां। मां त ज्ञान जो सागर आहियां न। तव्हांखे बि अहिड़ो ई शीतल ठाहिणो आहे। बाबा चए थो तव्हां सभिनि खे शीतल ठाहिणो अथव। ॻायल बि आहे न, शीतल जंहिंजा अंग, हिननि जे अंग जे शीतल थी वेंदा आहिनि। परमात्मा जी प्रवेशता सां पंहिंजी सर्व कर्मेंद्रिय शीतल अर्थात शांत थी वेंदी, मन बुद्धि बि शांत थी वेंदो आहे। परमात्मा ब्रह्मा जे तन में आई त हुनजो अंग शीतल थी विया अर्थात निर्विकारी थी विया। आत्मा बि शीतल थी वई। पाण बि परमात्मा का शक्ति वठी करे पंहिंजो मन बुद्धि ऐं शरीरनि जे अंग खे शीतल करो। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा केतिरो शीतल आहे न। शीतल ऐं ततल गरम ॿ चीजूं आहिनि। आत्मायूं हाणे काम चिता ते वेही करे जली करे ख़तम थी वयूं आहिनि। अहिड़ियूं पाप आत्माएं थी वयूं आहिनि कि केतिरो बि ज्ञान ॿुधायो, केतिरो बि शीतल अर्थात विकारनि खे छॾण वारो ज्ञान ॿुधायो, परंतु सम्झ ई ख़तम थी वई अथव। भॻवानु चए थो हिन विकारनि जे कारण तव्हांखे दुख थो थिए त छॾिणो खपे न। केतिरी महिनत करणी पवंदी आहे न भॻवान खे बि हिक हिक सां। भॻवान खे छा पई जो असां सां महिनत थो करे, छो थो महिनत करे, छो जो पाण ई घड़ी घड़ी हुनखे सॾु था करूं न। हाणे द्वापर युग खां पाण हुननि खे सॾु कयो आहे कि असांखे दुख आहे दुख आहे, असां छा कयूं। हाणे उहो दुख जो दुख खां छुटकारा पाइण जो रास्तो ॿुधाइण आयो आहे त सभिनि खे ई ॿुधाईंदो ऐं जेको न मञंदो हुनखे ज़बरदस्ती मार खाए ॾेई करे बि हुनखां इहे विकार ज़रूरु छॾाईंदा। त बाबा चए थो या त पंहिंजे पाण ई छॾो
न त अंत में सजा खाई करे छॾिणो पवंदो। छो जी तव्हां मूंखे बि मथे नथा वेहण ॾियो ऐं मां तव्हांखे हाणे उपाय ॿुधाइण आयो आहियां त बि तव्हां नथा मञो। त पोइ या त मूंखे सॾु करणु बंदि करो या हिननि छीछी विकारनि खे छॾो। ज्ञान छीटा जेको बाबा हणे थो पंहिंजे मथां हुनखे सम्झो, जीवन में धारण करो, न त अंत में ॾाढी सजा खाइणी पवंदी। महिनत त करणी आहे न। बाबा पुछंदा आहिनि तव्हां शीतल ठाहिया आहियो? सन्यासी उदासी थाणा तव्हां खां थोरी ईअं पुछंदा कि विकार में वेंदा आहियो, विकार छॾो, ईअं करो, उहो थोरी चईंदा आहिनि तव्हांखे। हिते त बाप आयो आहे न, आत्माउनि जो बाप हिन सृष्टि ते आयो आहे। उहो तो चए पाण खे कि हिन विकारनि खे छॾो। तव्हां काम चिता ते वेही करे जली करे हिकदमि कारा थी विया आहियो, हिन करे दुखी थी विया आहियो। हाणे वरी खां बाबा जो ज्ञान ॿुधो, हुनजो सिमरन करो, पोइ गोरा ठही वेंदा। कृष्ण जी त दुनिया में ॾाढी बड़ाई कई अथनि। छो जी कृष्ण खे ठाहिण वारो केरु आहे? परमात्मा। परमात्मा बाप जॾहिं सृष्टि ते ईंदो आहे त सभी आत्माउनि जी ज्योति जगी वेंदी आहे। सत्युग में सभी आत्माउनि जी ज्योति जगल हूंदी, हिन करे घर घर में सोजरो हूंदो। दुनिया ई सोजरे वारी हूंदी। कहिड़ी सोजरे वारी? ज्ञान जी सोजरे वारी। हिन समय त नर्क आहे न, सभी जगह अंधियारो ई अंधियारो आहे। भले केतिरे बि लाइट लॻाइनि, लेकिन आत्मा जो त ज्ञान आहे न। न आत्मा जो ज्ञान आहे न परमात्मा जो ज्ञान आहे। हिन रीति सभी आत्मायूं अंधियारे में आहिनि। चाहे तव्हां केतिरा ई गुरु करो, पाठ पढ़ो, भक्ति करो, लेकिन पाण सभु कंहिंमें हुयासीं? हाणे अंधियारे में। छो जी स्वयं जी ऐं परमात्मा जी पहचान न हुई न। हाणे बाबा आत्माउनि खे पंहिंजी पहचान ॾिनी अथई, ख़ुदि जी पहचान ॾिनी अथई। हिन सां पाण सभु आत्मायूं सोजरे में अची वियूं आहिनि। सम्झ अची वई न त पंहिंजे जीवन में छा थी वई आहे? सुख शांती थी वई आहे। त बाबा चए थो अहिड़ो सोजरो जेको मिलियो अथव तव्हांखे, इन सोजरे में सदा रहिजो। ख़ुदि बि रहो ऐं ॿियनि खे बि ॿुधायो कि परमात्मा बाप चए थो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदव, मूंखे निराकार रूप में यादि कंदव त सदैव सोजरे में रहंदव। तव्हांखे जीवन में कोई दुख शांती परेशानी न ईंदी। छो जी सम्झ अची वेंदी न हर हिकु ॻाल्हि जी। सम्झ आत्मा में ई हूंदी आहे। जेकी बुद्धि चईंदा आहियूं उहा आत्मा में ई हूंदी आहे। ये शरीर जो त हड्डी जो ढांचो आहे। हिन शरीर जे जेको मथे पाण चईंदा आहियूं इहो दिमाग़ आहे, इहो दिमाग़ कमु थोरी कंदो आहे जेसि ताईं आत्मा शरीर में न हुजे। त असली समझ कंहिंमें आहे? बुद्धि कंहिंमें आहे? आत्मा में आहे। उहा आत्मा में जॾहिं समझ सुठी हूंदी त उहा पंहिंजे हिन शरीर रूपी दिमाग़ खां सुठो कमु कराईंदी आहे। शरीर त आहे ई, लेकिन हुन खां बि मुख्य केरु आहे? आत्मा। आत्मा जे मन खे जेतिरा सुठा वीचार ॾींदा ओतिरो तव्हांजो जीवन सुठो थी वेंदो। इन करे बाबा चईंदा आहिनि मन मना भव। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा सां गॾु सॼो ॾींहुं रहंदव मन बुद्धि सां, त तव्हांजे मन जा वीचार, बुद्धि जा निर्णय, शरीर खां कर्म कराइण जो तरीक़ो, ॾिसण जो, ॻाल्हाइण जो, ॿुधण जो, संबंध व्यवहार निभाइण जो, इहे सभु पंहिंजो ठीकु थी वेंदो। छो जी परमात्मा सां पाण जॾहिं सर्व संबंध निभाईंदासीं त उहो पाण खे सभु सेखारींदो आहे कि हर संबंध आत्मा कीअं सभिनि सां निभाए त हुनजे जीवन में सुख शांति अचे। हाणे त हर संबंध में दुख शांती आहे, कड़ाहट आहे। कहिड़ो बि संबंध पवित्र न आहे, सभु संबंध ख़राब थी विया आहिनि। हाणे अहिड़ी दुनिया में केरु रहणु चाहींदो? त बि कई माण्हू अहिड़ा आहिनि जेके थोरो सो धन अथनि त हुननि खे नशो चढ़ंदो अथनि कि असां वटि सभु कुझु आहे। बाबा चए थो धन सां सिर्फ़ु थोरी थींदो आहे। उहो बि धन कहिड़ो अथव, अॼु आहे कल्ह न आहे, हुनजो बि भरोसो न आहे। लेकिन कंहिंसां सभु कुझु थींदो आहे जॾहिं आत्मा में सुख शांती जो, पवित्रता जो वरसो हुजे, तॾहिं त जीवन में सुख शांती थींदी न। धन सां कोई सभु प्रकार जो सुख पाण खे थोरी मिलंदो। धन सां छा थींदो? सुठा कपिड़ा, सुठा खाइण पीअण तव्हांखे मिलंदो, रहण लाइ मिलंदो।
लेकिन आंतरिक सुख जेको हूंदो आहे, जंहिंखे पाण अतींद्रिय सुख चईंदा आहियूं, शांति ऐं ख़ुशी थींदी आहे, उहो कंहिंसां मिलंदी आहे? आत्मा जॾहिं परमात्मा सां मिलन मनाए, परमात्मा जे चित्र छाया में रहे, तॾहिं ई पाण खे उहो सुख शांति जी अनुभूति थींदी आहे जेकी आत्मा खे खपे। जे सुख शांति जे लाइ आत्मा दर दर धक्का थी खाए द्वापर युग खां कि मूंखे शांति ॾियो, सुख ॾियो, उहो केरु ॾेई सघंदो आहे पाण खे? परमात्मा पाण। कॾहिं मिलंदी पाण खे? जॾहिं पाण आत्मा सम्झी करे हुनखे बाप जे संबंध में पाण यादि कंदासीं। अच्छा, मिठी मिठी सिखियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे, पंहिंजे हर कर्म और बोल द्वारा हलदे फिरदे हर आत्मा की शिक्षा ॾियण वारा मास्टर शिक्षक ठहो। जीअं अॼुकल्ह हलदी फिरदी लाइब्रेरी हूंदी आहे न, माण्हू किथे बि चाहे त पढ़ी सघंदो, उहो ई पाण परमात्मा जे ॿारनि खे बि हलंदो फिरदो सभिनि खे शिक्षा ॾियण जे लाइक़ु ठहूं। ईअं न कंहिंसां पाण ॻाल्हायूं त हुनखे शिक्षा ॾियूं, पंहिंजी बोल सां पंहिंजी सोच सां बि मनुष्य आत्मा खे शिक्षायूं मिलनि। पाण खे एतिरो तयारु थियणो आहे, सदा पंहिंजे खे तयारु रखो कि मां कंहिंजो स्टूडेंट आहियां, परमात्मा जो। त मुंहिंजी सोच सां बि माण्हुनि खे कुझु मिले, कुझु सिखनि, उहा मुंहिंजी चलन चहिरे मुंहिंजे कर्म सां बि माण्हू सिखनि, तॾहिं पाण छा ठही सघंदासीं? हलंदा फिरदा शिक्षा ॾियण वारा शिक्षक ठहींदासीं। परमात्मा जी यादि में रही करे कर्म कंदासीं त माण्हू सिखंदा, ईअं न सिखंदा, छो जी पंहिंजा कर्म त बिगड़िया आहिनि न। लेकिन पाण हलंदे फिरदे बाप खे यादि करे कर्म कंदासीं त सभु माण्हू हुन सां सिखंदा। स्लोगन आहे, आत्मा निश्चय सां पंहिंजे संस्कारनि खे संपूर्ण पावन ठाहिण ई श्रेष्ठ योग आहे। भॻवान खे यादि करे ऐं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, इन रीति अगरि पंहिंजो संस्कार बदिली आहे, पाण चईंदा न संस्कार बदिले ई नथो, मां केतिरो बि चाहियां थो लेकिन बदिले ई नथो। लेकिन बाबा चवनि था पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी परमात्मा सां जो शक्तियूं आत्मा खे मिलनि थियूं, उन सां अगरि तव्हांजा संस्कार परिवर्तन थियनि था त तव्हां सची रीति भॻवान खे यादि था करो। अच्छा, ओम शांति।